बचलपुर गवर्नमेंट हाई स्कूल में उस्तादन की तादाद घट हुजण करे तालीम तबाह थियण लगी। हाई स्कूल में शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि जो एहतजाज। तालुके काज़ी अहमद जे शहर बचलपुर गवर्नमेंट हाई स्कूल में उस्ताद न हुजण करे 500 शागिर्द ऐं 70 शागिर्दियाणियूं तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थियण लगा। सवें मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। उन मौक़े ते शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि स्कूल जे अॻे एहतजाज कंदे चयो त असांजे बचलपुर हाई स्कूल खे वधीक HST ऐं GST उस्ताद न वञनि जीअं मुकमल अहम सब्जेक्ट जा पीरियड मैथ, केमिस्ट्री, बायोलॉजी, जोग्राफी, इंग्लिश पढ़ी सघजनि ऐं वधीक तालीम पिराए सघिजे। हिननि वज़ीर आला सिंध वज़ीर तालीम खां मुतालबो कयो त बचलपुर हाई स्कूल में वधीक उस्ताद मुक़रर करे सवें मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। HRJDA न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDA न्यूज़।